इंसान जे जिस्म जो निज़ाम इंतिहाई नाज़ुक हूंदो आहे। जिस्म जा मुख़्तलिफ़ हिसा हिक ॿिए सां ॻंढियल हुजण करे अहिड़ा केतिरा ई असर हूंदा आहिनि जेके हिक उज़वे खां ॿिए उज़वे ताईं ज़ाहिर थियनि था। मिसाल, वात में दाणा निकिरण, नहनि जो अछो थियण, पेरनि जूं खुड़ियूं फाटण, नक गिटनि या निरड़ ते ॻाढ़ाइण, अखियुनि जी सोज ऐं ॿिया मसइला जन बाबति ॼाण रखणु तमामु ज़रूरी आहे। वात में दाणा या अल्सर ज़ाहिरी तौर ते त सिगरेट पीअण, एलर्जी, ज़िबान जे कटिजण या का गरम शइ खाइण वग़ैरह जे करे थींदी आहे। पर जेकॾहिं अहिड़ी का बि ॻाल्हि न हुजे त इहा अलामत विटामिन B12, आयरन ऐं फोलेट जी खोट थी सघे थी। जिस्म में अहिड़े कंहिं बि क़िस्म जी खोट इंसान खे रातो राति नाहे थींदी, जंहिं लाइ इहो मसइलो बि हिकदमि हल नथो करे सघिजे। वात ॻणण जी सूरत में ॼाणायल विटामिन्स वारी खोराक जी चूंड करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बची सघिजे थो। नहनि जो अछो थियण या टुटण जिस्म में पाणीअ ऐं आयरन जी खोट जी अलामत हूंदो आहे ऐं आयरन जी खोट जो वक़्त सिर इलाज न कजे त जिस्म में रत जी खोट जा मसइला पैदा थींदा आहिनि। इन सां गॾु नह, गुर्दनि ऐं फिफड़नि जी बीमारियुनि जे करे बि ख़राब थी वेंदा आहिनि। अहिड़ी सूरत में खाधनि जी चूंड करे आयरन जी खोट खे ख़तम करण जी कोशिश करण सां गॾु फौरी तौर ते डॉक्टर सां राब्तो करणु घुर्जे। सियारे जी मौसम में या घणो वक़्तु बीही गुज़ारण जे करे खुड़ियूं फाटण त आम ॻाल्हि हूंदी आहे, जंहिंखे सण भणी घटाए या ख़तम करे सघिजे थो। पर खुड़ियुनि फाटण वारो अमल ख़तरनाक बीमारियुनि एक्ज़ेमा ऐं शुगर जी अलामत बि हूंदो आहे। उन करे पंहिंजनि खुड़ियुनि खे 20 मिंटनि ताईं साबुण वारे पाणी में पिसाए रखो ऐं पोइ कंहिं खोरी शइ सां महिटियो। खुड़ियूं साफ़ करण खां पोइ उनखे कहिड़े बि क़िस्म जी सणबी क्रीम हणी छॾियो। जेकॾहिं ख़ासि फ़र्क़ु न पवे त डॉक्टर सां फौरी तौर ते राब्तो कयो वञे। उन खां सवाइ कुझु माण्हुनि खे नक, गिटनि ऐं निरड़ जे चौधारी ॻाढ़ा दाग थी वेंदा आहिनि। जेकॾहिं उहे कंहिं ज़ाहिरी इंफेक्शन जे करे न हुजनि त ख़तरनाक थी सघनि थियूं। इन जो हल बि रुॻो डॉक्टर सां राब्तो करण में ई आहे। जॾहिं त अखियुनि जो सुॼण या ॻाढ़ो थियण बि न रुॻो निंड न करण ऐं मिटी पवण जे करे थिए थो, पर लूण जे घणे इस्तेमाल सबबि बि अखियुनि जे चौधारी पाणी भरिजी वेंदो आहे। अखियुनि जी सोज ॻोड़नि वारियूं नालियूं बंदि थियण जे करे थींदी आहे, जेके सिगरेट पीअण, निंड न करण ऐं लूण जे घणे इस्तेमाल जे करे थींदियूं आहिनि। अहिड़े मसइलनि जो शिकार माण्हुनि खे चहिरे ऐं अखियुनि जी मालिश सां गॾु अखियुनि जी सफ़ाई करणु घुर्जे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk